अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मती व सुलहाए मिल्लती अजमईन अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई ख्वाबंद खास खलके मुहम्मद मुकाई कलमो तह करीमत चिट्टो चायाई अना मौला कवंत महबूबी उताई पोए लिखी दिनाई बई सरहा
सैयद खे अरबी अरशन मथे वयो मेहमान रब जो थियो इं कोन को ॿियो वयो बलगल उला बिकमालिही दिल जी दुआ मंजूर थी दुनिया त ज़ुल्मत दूर थी वयो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही तारीफ सोने जी बेबयां कहिड़ो कंदी आजिज़ ज़बान जंहिंजो मौला मदह ख़ान हसनत जमी ख़िसालिही इदरीस जी सबख़े सदा आदस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लू अलैहि व आलिही अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना व शफीना मुहम्मद व आलिही अजमईन। हमदई सलात खां बाद जलसे ऐं स्टेज जी सूंह सिंगार ज़ी वक़ार उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम बिलखुसूस बानिए महफिल काबिल एहतराम मोहतरम जनाब सरदार मोहम्मद आलम खान मद्दजलहुल आली ऐं उन्हनि जो साहिबजादो आशिक़े रसूल मुजाहिद अहले सुन्नत बिरादरम साईं शहाबुद्दीन साहब ज़ीद मजदहू ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मझां अव्हां प्यारनि मुसलमाननि भाइरनि जे ख़िदमत में एक आयत करीमा जो कुछ हिस्सो तिलावत करण जो मूं शरफ हासिल कयो आहे जंहिंजे मातहत हिननि जलसनि महफ़िलनि जो सवाब चाहे ऐं अल्लाह जे इन पाक क़ुरान मजीद जी आयत मझां तव्हां खे जलसे ऐं मीलाद करण जो सबूत अता फरमाईंदुसि इंशाअल्लाह। तक़रीबन रबियुल अव्वल में आऊं ही मौजू उमूमन बयान कंदो आहियां जो सभिनी मुसलमान खे ख़बर पए त रसूलुल्लाह जे मीलाद मल्हाइण जी बरकत ऐं उन जो सवाब छा आहे। अल्लाह कंदो हिन मुख़्तसर टाइम में अवां जे ख़िदमत में यो उनवान बयान कंदुसि। दोस्तनि जूं फरमाइशूं बि काफ़ी आहिनि, पोइ टाइम जे हिसाब सां इंशाअल्लाह कुछ बयान थींदो। वरी रबियुल अव्वल रबियुल सानी ये मसरूफ़ तरीन महीना हूंदा आहिनि, उन्हनि खां बाद में कॾहिं वरी बि इंशाअल्लाह इहा रूहानी कचहरी कंदासीं। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। अदा सरदार मोहम्मद आलम खान ऐं संदसि राज जे तरफ़ां ही अॼोको मिलाद शरीफ़ अॼोको ही उर्स जो लंगर आहे मदीने वारे साईं जे दरबार में इंशाअल्लाह क़बूल आहे ऐं रब करीम पंहिंजे हबीब जे सदके हिन इलाके ते बरकतूं रहमतूं अता फरमाईंदो इंशाअल्लाहुल अज़ीज़। हिन साल में हिन ॻोठ खे जेके बि ज़रूरतूं
मिसाल मूं ॾिठो सर्वे कयो त हिते मोबाइल जे टावर जी ज़रूरत आहे, मोबाइल कम नथो करे, बिजली जी ज़रूरत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अञा बि कई ॿी शइ जी अलाह कंदो हिन साल में सभु ॻोठ वेठे इहे मिलंदियूं मदीने जे साईं जे मीलाद जे सदके इंशा अल्लाह ताला। प्यारा मुसलमान भाइरो मज़ीद अल्लाह सही ने राजन ते हिन इलाकनि ते पंहिंजूं बरकतूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो। टाइम काफ़ी थी चुको आहे। मदीने जे साईं जो फरमान आहे त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाम, मोमिनो मुसलमानो जॾहिं बि अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे अॼोके हिन प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा मिठा महबूब याद फरमा उहो जलसो। सुभान अल्लाह। उहो प्रोग्राम तव्हांखे यादि आहे? अल्लाह से पंहिंजे महबूब खे यादि थो ॾियारे। मुंहिंजा महबूब उहो जलसो उहो प्रोग्राम जेको असां अव्हां जे शान में रखियो उहो अव्हां खे यादि आहे? अल्लाह ताला उन जी वज़ाहत थो फरमाए ओ जॾहिं मां आलम अरवाह में ॿ जलसा कया, ॿ प्रोग्राम कया, मुंहिंजा महबूब हिकिड़ो मुंहिंजे तौहीद जे सिलसिले में हुयो, ॿियो अव्हां जे रिसालत जे सिलसिले में हुयो। तौहीद वारे जलसे में सभु रूह आया, नबी भी आया, मुसलमाननि जा रूह आया, मोमिननि जा रूह आया, मुनाफ़िक़नि काफ़िरनि जा रूह आया। पर मुंहिंजा महबूब करीम जेको असां अव्हां जे ज़िक्र में अव्हां जे मीलाद जो जलसो रखियो होसीं उन में ॿिया रूह कोन आया, खास रूह आया, नबियन जा, रसूलन जा, मुरसलन जा रूह आया। जलसे जो मौजू हो ज़िक्र मुस्तफ़ा, मीलाद मुस्तफ़ा, उन्हीं जो खिताब मां रब फरमायो हो ॿुधण वारा सवा लख नबी हुया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब करीम वो प्रोग्राम तव्हांखे यादि आहे? पोइ मूं हुन में खिताब कयो कहिड़ो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा। अल्लाह से दो फरमा मां नबियन खां वायदो वरतो ऐ मुंहिंजा नबियो ऐ मुंहिंजा रसूलो मुरसलो जॾहिं मां अव्हांखे किताब ऐं हिकमत ॾेई दुनिया में मोकिलियो। अॼु तव्हां मूं वटि आयो पर जॾहिं मां तव्हांखे दुनिया में मोकिलींदुसि किताब बि ॾींदुसि, हिकमत बि ॾींदुसि, अव्हांखे मौजज़ा बि ॾींदुसि, अव्हांखे शान शौक़त ॾींदुसि, अव्हांखे ज़ाहिरी बातिनी ताक़तुनि सां नवाज़ींदुसि। मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो दुनिया में कमु कजो, उहो ज़रूरी कमु आहे। जंहिं वक़्त में तव्हां दुनिया में वेंदो अव्हां नबूवत हलाइजो, मुंहिंजी तौहीद खे बि हलाइजो, मगर लमा
सुम्मा जाअकुम पो जडे अचे तव्हां वट रसूलुम मुसद्दिकुल लिमा माअकुम जडे अवां वट मुझो उहो महबूब अचे उहो मुझो रसूल अचे जेको अवां जी तस्दीक कंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो ऐ इंसानो मुखां अॻ में हज़रत ईसा अलैहिस्सलाम अवां वटि आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो इब्राहिम अलैहिस्सलाम आयो दाऊद अलैहिस्सलाम आयो अलगर्ज़ आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम ताईं जेके भी तव्हां वटि नबी सगोरा आया उहे सच्चा सुभान अल्लाह वो मुझो महबूब अची अवां जी तस्दीक कंदो माण्हुनि खे ॿुधाईंदो त मूंखां अॻ में जेके नबी आया उहे सभु बरहक नबी हा उहे सच्चा नबी हा अल्लाह से मोकिलिया छो जो मां उन महफ़िल में वेठो हुउसि मुझी सदारत में जलसो ब्या मानो कोन हा नबी हा मां सभनी खे सुञाणा थो मां सभनी खे ॾिठो ये जेके भी आया उहे सच्चा नबी अल्लाह सैदो फरमाए जॾहिं उहो मुझो महबूब ईंदो दुनिया में अची अवां जी तस्दीक कंदो जॾहिं अवां वटि अचे त अवां हिकिड़ो कम कजो कहिड़ो लतुमिनुन बिही मुझे महबूब ते ईमान आणजो वलतनसुर मुझे मिठे हबीब जी मदद फरमाए जो हाणे आयत मूं सिर्फ इस ताईं पढ़ी आहे इन्ही जो तफसीर तव्हां खे अर्ज़ रखंदुसि प्यारा मुस्लमान भाइरो हाणे ॿ टे ॻाल्हियूं थोरो ज़हन में विहारियो त तव्हांजो अक़ीदो मज़बूत थिए हिकु तव्हां खे ख़बर पई त मीलाद जो जलसो करणु अल्लाह जी सुन्नत आहे पहिरियों जलसो मीलाद जो रब करीम पाण कयो पहिरियों जलसो हाणे अॼु अदा सरदार मोहम्मद आलम खान ही प्रोग्राम कयो संदसि राज त सम्झ अल्लाह जी सुन्नत अदा कयो हाणे मदीने जे साईं जी सुन्नत जेकॾहिं को माण्हू अदा करे मन आया सुन्नती इंद फसादे उम्मती फलहु अजरो मैं तो शहीद मदीने जो साईं जो फरमाए जई मुझी हिकड़ी सुन्नत मुझे हिकड़े तरीके खे जिंदा कयो अल्लाह से क़यामत जे ॾींहुं उनखे 100 शहीदन जो सवाब अदा हाणे जेको साईं करीमन जी सुन्नत अदा करे उन जे लाइ 100 शहीदन जो अजर आहे जेको अल्लाह जी सुन्नत अदा करे उन जे लाइ सवाब केतिरो हूंदो ही मिलाद मल्हाइण ही जलसो करण अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जी सुन्नत मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ऐं हिन जलसे में अचण नबियन जी सुन्नत बुधण नबियन जी सुन्नत दोस्तों बुजुर्गो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुझा नबियो मुझा रसूलो जॾहिं अवां दुनिया में वञो पो अवां वटि जॾहिं मुझो हबीब अचे हाणे गौर सां ॻाल्हि ॿुधजो मूंखे ॿुधायो 1.25 लख नबी दुनिया में आया कहिड़े नबीअ जे दौर में अल्लाह जो हबीब आयो रब तो फरमाए त जॾहिं अवां वटि अचे त कंहिं नबीअ जे दौर आयो न 1.25 लख नबी थी हलिया मदीने जो साईं कोन आयो कंहिं बि नबीअ जे ज़ाहिर में अल्लाह सी पियो फरमाए सुम्मा जाअकुम हाज़िर जो सीगो आहे जॾहिं तव्हां वटि अचे प्यारा मुस्लमान भाइरो ज़ाहिरी आयो बि कोन कंहिं बि नबीअ जे दौर में अल्लाह जो महबूब करीम ज़ाहिरी तौर कोन आयो त मक़सद छा मक़सद ही आहे त मुंहिंजा नबीओ मुंहिंजा रसूलो तव्हां सितारनि जे मिसाल आयो मुंहिंजो महबूब सिज जे मिसाल आहे अब हींअर ॿाहिरि निकिरो सिज आहे तारा तारा त हूंदा न तारा हूंदा सुभाणे ॾींहं जो सिज हूंदो त तारा नज़र कोन ईंदा तारा हूंदा बीठा हूंदा पर नज़र कोन ईंदा नज़र ईंदा रात जो छाजे लाइ त ॾींहं जो सिज जो एॾो ताब आहे सिज जी एॾी रोशनी आहे तारा आहिनि पर नज़र कोन था अचनि वरी रात जो नज़र ईंदा आहिनि रात जो चिमकंदा आहिनि त इहो चिमकाट इन्हनि जो पंहिंजो कोन्हे इहो सोजरो इन्हनि जो पंहिंजो कोन्हे जॾहिं सिज लहंदो आहे ख़ुदा पाक जी बारगाह में सजदो कंदो आहे त पंहिंजी पुठी आसमान ॾे कंदो आहे त सिज जी रोशनी में तारा पिया चिमकंदा आहिनि
रात जो भी तारन जी पंहिंजी रोशनी काने सिज जे परछाव ते सिज जे नूर ते चमकंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुंहिंजा नबियो ऐ मुंहिंजा रसूलो अवां तारन जे मिसाल आयो। हर शइ खां अॻु में मां पंहिंजे मिठे महबूब खे पैदा फरमायो आ। मुंहिंजो हबीब मुंहिंजे साम्हूं आ। मां पंहिंजे महबूब जो दीदार कंदुसि। महबूब मुंहिंजो दीदार कंदो मूं वटि हूंदो। अवां वञी पंहिंजो कम हला मुझे महबूब जे नूर में तवां चमकंदा रहंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। अवां कम कयो अवां के मुझो महबूब जो नूर चमकाईंदो। अवां हलो अवां सां गॾु मुझो महबूब रूहानी तौर पर गॾु हूंदो। मुझो हबीब अवां सां गॾु हूंदो। जॾहिं मुझो महबूब ईंदो ज़ाहिर जॾहिं तुलू थींदो सरज़मीन ते ईंदो पोइ जीअं ॾींहं जो तारा नज़र कोन ईंदा ईअं अवां नज़र कोन ईंदो। अवां पंहिंजूं मसनदूं छॾे ॾिजो। अवां पंहिंजा प्रोग्राम ख़त्म करे हलिया वञो। जॾहिं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में अचे जेसि ताईं अचे तेसि ताईं तव्हां हिकिड़ो कमु कयो। दुनिया में पंहिंजे उम्मतुनि में जलसा कराइजो, मीलाद जा प्रोग्राम कराइजो। माण्हुनि खे ॿुधाए जो त असीं बि अल्लाह जा नबी रसूल आहियूं पर असांजो रसूल अञा अचण वारो। ॿिन्ही जहाननि जो सरदार ईंदो। उन्हनि माण्हुनि खे दावतूं ॾियो। उन्हनि खे मुझे महबूब करीम जो शान ॿुधायो। उन्हनि खे मुझे हबीब करीम जी इज़्ज़त खां वाक़िफ़ कयो। मुझे महबूब करीम जो उन्हनि खे तारुफ पेश कयो। पंहिंजी उम्मतुनि खे ॿुधाइजो त जेसि ताईं असां आहियूं अवां असांजो कलमो भली पढ़ो। भली तेसि ताईं कलीमुल्लाह चओ, सफ़ीउल्लाह चओ, नूह नजीउल्लाह चओ, इब्राहिम खलीलुल्लाह चओ, ईसा रूहुल्लाह चओ, इस्माइल ज़बीहुल्लाह चओ, इब्राहिम खलीलुल्लाह चओ। इहे सभु चवंदा रहो। पर जॾहिं आमिना जो लाल हिन दुनिया जे तख़्ते ते अचे, जॾहिं मदीने जो ताजदार अचे पोइ असां वारियूं ॿोलियूं छॾे ॾिजो। असां वारा किताब छॾे ॾिजो। असां वारा कलमा छॾे ॾिजो। पोइ हिकिड़ी ॿोली ॿोलजो त ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह। ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह। आवाज़ अचे पियो इल्लल्लाह। सांझी सवेरे सल्ले अला ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह। जॾहिं वो खुदा जो महबूब अची वञे पोइ असां वारा कलमा न पढ़जो। असां वारियूं ॿोलियूं विसारे छॾिजो। उन महबूब जा गुलाम बणिजी वञो। उन महबूब करीम तां कुर्बान थी वञो। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जेको महबूब जो गुलाम थी वेंदो अल्लाह से उनखे पंहिंजो महबूब बनाए छॾींदो। उन जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾींदो। हाणे जॾहिं नबी किसो मुख़्तसर दुनिया जे तख़्ते ते अचण शुरू कयूं। हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शादी थी ॾाढी हवा सां। बीबी हवा सां शादी थी। शादी जी निकाह थियो, रस्मूं अदा थियूं। अर्ज़ के मुंहिंजा मौला हाणे मुंहिंजे लाइ बीबी हवा हलाल थी वई आहे ऐं वापसि जन्नत में वठी वञा। अल्लाह पाक फरमायो न ऐं आदम अलैहिस्सलाम निकाह थी वियो आहे, रस्मूं थी वयूं पर अञा हक़ महर अदा कोन थियो। पाण महर अदा कंदा आहियूं निकाह जो। अब महर में छा थो ॾिए? महर अञा अदा कोन थियो आहे। मुंहिंजा मौला मां छा ॾियां? ऐं मुंहिंजा पाक रब जेको हुकुम थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा नबी आदम ॿियो कुझु न खपे। मुंहिंजे दिल पर मोहम्मद ते 10 सलातूं पढ़ त महर अदा थी वेंदो। मालूम छो
त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदम अलैहिस्सलाम खां अग जान अञा का शइ पैदा कान थी, अञा कुछ भी वजूद में कोन आयो, न लोहो न कलम हो न कुर्सी न मुंहिंजा प्यारा आसमान ज़मीन न हूरू न मलाइक न गुलमान, का बि शइ कान हुई। उन वक़्तु अल्लाह साईं हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब इन्फासे रहीमिया में लिखनि था त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरादो फरमायो मां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयां, मां सुञातो वञां। अल्लाह साईं पंहिंजे नूर जे फैज़ मां खणी साम्हूं रखी रब फरमायो अंत इश्की व अना इश्क़ु कया मोहम्मद। मुझा हबीब तू मुझो महबूब है ऐं तुझो आशिक़ है। जेडी नबी साईं जे नूर खे रब करीम पैदा फरमायो उन दी अल्लाह से इश्क खे पैदा फरमायो। भाई गड तू मुझो इश्क ही मां तुझो आशिक़ हूं, तू मुझो महबूब ही मां तुझो आशिक़ हूं। हे मुझा महबूब करीम अवां जो नालो आसमान में अहमद तो रखां, जमीन ते मोहम्मद तो रखां। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मुझा हबीब तवां के रहमतुल लिल आलमीन बनायो। तवां बिनी जहानन जा वारिस आहियो, बिनी जहानन जी जान आयो। तॾहिं त असां जे मुल्क जे हिकिड़े अज़ीम अल्लाह जे प्यारे बानी वलीउल्लाह हज़रत बाबा बुल्ले शाह रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमायो, पाण फरमाइनि था अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया वे। अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया वे। असी आदम कनू अगे हुयासी, असी आदम कनू अगे हुयासी। आदम साडा जाया वे, आदम साडा जाया वे। हज़रत आदम अलैहिस्सलाम घणो बाद में आ, मदीने जो ताजदार घणो अग में आ। त हाणे मालूम छो त बशरियत जो सिलसिलो इंसानन जो अचण जो आदम अलैहिस्सलाम। अब ये ना असी सब आदम अलैहिस्सलाम की औलाद है। बशर शुरू जो आदम अलैहिस्सलाम का सिलसिलो। मदीने जा साईंदा फरमान तो कुल तो नबीयम व आदम बैनल माए व तीन। मां उन वक्त में खुदा जी दरबार में नबी हुयुस जने आदम अलैहिस्सलाम जे पैदाश जे ला अना मिट्टी पानी के बनायो पियो। ताऊं अल्लाह जी बारगाह में नबी हुयुस। तो मालूम छो त साईं करीमन जी असलियत हकीकत नूर आ। अग में तो नूरी नूर हो, बशरे जो सिलसिलो बाद में थियो। अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे नूर बनायो। पो वरी असां जी सहूलत जे लाइ त आसानी सां मुझे महबूब जे नूर मजां रोशनी वठी सघन। पो अल्लाह साईं पंहिंजे नूर खे वरी बशरी लिबास में मोकिलियो। हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं नूरन त नूरन जा सरदार जेकॾहिं बशर में आया लिबास बशर में तो सभिनी बशर जा सरदार। बशर आए तब अफजल आला सारे बशर में नूरा तो सभिनी नूरन में अफजल आला सभिनी नूरन खां मथे आ। ओ मुझा प्यारा तॾहिं त मेराज वारी रात जॾहिं मदीने जा साईं अर्श ते वञी रहिया, ला मकान ते वञी रहिया हा। अर्श ते मुंहिंजो सजन मेराज मानण थो वञे। तो असां नालाइकन खे अॼु रंग लाइण पियो वञे। तो असां नालाइकन खे अॼु रंग लाइण पियो वञे। रहमतन जा मींह राजन ते वसी पिया वॾा
बख्शजी वेंदा हितऊं अज हे बुरा है बेवड़ा तो असां बदकारड़न खे अज बख्शरा पियो वञे। मेराज वारी रात सिदरतुल मुंतहा ते पता मुंतहा या आहे इंतहा यानी खत्म। गलाप वारो रस्तो अचे पियो। अबा साईं वडेरे आलम खान जे ॻोठो ताईं खत्म। अॻिते कचो आहे, अॻिते ॿियूं ॻाल्हियूं न वेंदियूं। जबल जो रस्तो आहे खत्म। ईअं हितां खां वञी सिदरतुल मुंतहा ताईं जेको रस्तो आहे सो खत्म। अॻिते रुगो नूर आहे, नूरी नूर आहे, नूर जूं तजल्लियूं। जॾहिं मदीने जा साईं जिब्राईल अलैहिस्सलाम सां गॾु उते पहुता सिदरतुल मुंतहा ते साईं पिया वञनि त जिब्राईल बीह रहियो। साईं पुछते न आयो जिब्राईल जी हलो न अॻिते, हेॾो सफ़र करे आयो हाणे भई वापसि। क़िबला साईं मुंहिंजी हद ख़तम थी, मुंहिंजी हद ख़तम थी, हीअ मुंहिंजी आख़िरी हद आहे, हेसि ताईं मुंहिंजो प्रवास थींदो आहे। अॻिते मां नथो उॾामी सघां। अॻिते ख़ुदा जे नूर जूं तजल्लियूं आहिनि, मुंहिंजा पर सड़ी हाय हिते हज़रत सोने सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि यादि आई। जॾहिं साईं करीम मेराज करे मोटी आया न त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पुछो अर्ज़ सोना हर सफ़र में आऊं तव्हांजो ख़लीफ़ो हूंदो आहियां, गॾु हूंदो आहियां। हेॾो सारो मेराज करे आया सफ़र, हिन मेराज वारे सफ़र में अवांजो ख़लीफ़ो केरु? मुझे सोने महबूब फरमायो मुझा प्यारा अबा बकर सिद्दीक मेराज वारे सफर में जिब्राईल खलीफो हो, जिब्राईल खादम हो। पो अर्ज कयूं मुझा सोना जी मां अबू बकर निभाईंदो आहियां, इएं जिब्राईल बि निभायो या न? त मुझे महबूब फरमायो न, सिद्दीक अकबर तव्हां आशिक़ आहियो ऐं जिब्राईल खादम। खादम ऐं आशिक़ में फ़र्क़ु आहे। आशिक तो वो आ जो गार में नांग डंग पियो हणे, नांग मुझा प्यारा जख्मी करे छड़ियो पैर खे, मगर सोनू सिद्दीक पियो फरमाए नांग न कर तकरार तू मूंसां, डह भेरा डंग भली हण, डह भेरा डंग भली हण। कोन छॾींदो गार गुलाम, कोन छॾींदो गार गुलाम। अरबीअ खे आ अज आराम, अरबीअ खे आ अज आराम। नांग न कर तकरार तू मूंसां, खाखुड़ी थई तुझे हवाले, पेट भरे वञ पंहिंजो पाले। खाखुड़ी थई तुझे हवाले, पेट भरे वञ पंहिंजो पाले। मास पटे वञ परवा बि नाहे, मास पटे वञ परवा बि नाहे। पोइते हटण आ असांजो हराम, पोइते हटण आ असांजो हराम। नांग न कर तकरार तू मूंसां, नांग असां सां जंग तो जोटी आहियूं मुसाफ़िर वञ तूं मोटी। नांग असां सां जंग तो जोटी आहियूं मुसाफ़िर वञ तूं मोटी। कान ख़बर थई केरु सुतल आ, कान ख़बर थई केरु सुतल आ। सभिनी नबियनि जो आहे इमाम, सभिनी नबियनि जो आहे इमाम। नांग न कर तकरार तू मूंसां। मदीने जे साईं फरमायो सिद्दीक़ अकबर तू आशिक़ हू खादम, मुझा महबूब मूंखे ॿुधायो त सही केसि ताईं हलियो?
मुझे हबीब फरमायो सिदरतुल मुंतहा ते हलियो पो भी रहो जे अगते न हलस मुझा पर सड़ी वेंदा मां अगते न तो वनी सगा मुझे सोने अबू बकर सिद्दीक अर्ज कयो कुर्बान वना जे रात मुखे सच कयो हा मां अचा हा अवा सा गडजी हला मुझा महबूब सिदरतुल मुंतहा का अगते अबू बकर पान के साड़े छदे हा पर अवा के न छदे हा मां सड़ी वना हा मगर तवा जी रिफाकत न छड्या हा तवा जी गुलामी न छड्या हा मुझा प्यारा दोस्तो अर्ज पे केम जिब्रील रुक जियो जिब्रील में रुक जियो जिब्रील अगते हलो न साईं अगते न हलबो अगते मुझी जाए ना है मुझे परवाज जी इंतहा आहे मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो हाने मदीने जे साईं फरमायो जिब्रील एकड़ी गाल बुधने जी साईं बुधायो जडे मुझे वडे डाडे इब्राहिम अलैहिस्सलाम के आड़ा में ते काफर हवाले कयो तो मुझे वडे डाडे इब्राहिम के जो तो इब्राहिम अलैहिस्सलाम का हाजत हुजे मदद हुजे त मां जिब्रील हाजिर आयो मां उते वनी सगा तो जिते को भी न तो वनी सके तो मुझे डाडा के कयो हो ऐ जिब्रील अज अमा भी बुधो जे तुमजी का हाजत हुजे त अज मां रसूलुल्लाह के बुधा मां उते वनी सगा तो जिते तू जिब्रील भी न तो वनी सके जिते तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिब्रील अलैहिस्सलाम अर्ज कयो मुझा महबूब मुखे हाजत है कम है करो मुझा साईं जडे तुझा आशिक क़यामत वारे दिहाड़े पुल सिरात वारी पुल पार कंदा रब खां दुआ घुर त मुखे इजाजत मिले त मां पंहिंजा पर उन्हनि जे आॾो विछां तुझे आशिकन तुझे गुलामन जे ला मदीने जे साईं अल्लाह के अर्ज कयो मुझा मौला जिब्रील ही तो चवे रब फरमायो मन अहबक व सहबक मुझा महबूब जेके तुझा मोहब्बती हुंदा जेके तुझा गुलाम हुंदा उन्हनि जे ला जिब्रील के इजाजत आहे खुश नसीब आयो अवा भला हुबदार छाके चबो मोहब्बती छाके चबो वो जो मुझे महबूब जी तारीफ करे मुझे हबीब जी तारीफ मुझी ठरी पे मुझे मदीने वाले साईं जे इश्क जी निशानी तैया है ना मुझा प्यारा दोस्तों साईं जो मोजो बुधे ठरी पे मिलाद जो महीनो अचे हे हार सिंगार पैसो सब के मिठो आ पैसो कढण ॾुखियो आ पर ये मोहब्बत जी निशानी आ हे इश्क जी निशानी आ अदा वडेरे आलम खान वार मदीने जे साईं जी दरबार में ये पंहिंजी नंढी खिदमत पेश कई आ त अवां जा आशिक हजार आहिनि असां जी यारी कबूल पेशल अवां जा आशिक हजार आहिनि असां जी यारी कबूल पेशल असल खां आया अवां जी बानी असल खां आया अवां जी बानी ये बंदी बेकारी कबूल पेशल ये बंदी बेकारी कबूल पेशल नसीब न गरीब जा हबीब आहन अवां जे हथ में नसीब न जमात जा हबीब आहन अवां जे हथ में बणियो कनीज़क अवां जे दर जी दिया बुहारी कबूल पेशला उदास अखड़ियन सिवा तो सोना अञा त कहीं दे ॾिठो ई नाहे उदास अखड़ियन सिवा तो सोना अञा त कहीं दे ॾिठो ई नाहे झुरे झुजे पई अव्हां जी सिक में ये दिल बेचारी कबूल पेशल ये संगत सारी कबूल पेशल मुझा मिठा गाल गाल के अजी थी वही मदीने जे साईं एक दफो असहाबन सगुरन खां पुछो त अवां मुंजा आयो असहाब
बुधायो तो मुझा अहबाब केर अवा आयो असाब अहबाब केर साईं असा जो असा अवा जे मथा सिर कुर्बान कयो बीठा बच्चा बार कुर्बान कयासी अवा जे करे असा वतन छड्यो अवा जे करे असा पंहिंजा घर छॾे ॾिनो बिरादरियूं टोले छॾियूं दोस्तियूं यारियूं टोले छॾियूं ऐ अल्लाह जा महबूब असा मदीने जे साईं फरमायो न अवा जो भी शान आ अवा मुझा गुलाम आयो मुझा सहाबी आयो लेकिन मुझा अहबाब केरन मुझा भाइर केरन अर्ज़ क्यों से अवा बुधायो मुझे महबूब फरमायो अवा त मुखे ॾिठो अवा मुझा मौजदा ॾिठा अवा मुझी प्यारी सूरत ॾिठी ईमान आंदव ठीक आ अवा शान वारा भलारा अवा खे रब उन जो उजूरो ॾिनो आ ॾींदो पर मुझा गुलाम हो मुझा भाइर मुझा अहबाब उहे हूंदा जॾहिं मां दुनिया खे ज़ार छॾे हलियो वेंदुसि उन खां बाद में ईंदा अण ॾिठे मां रसूलुल्लाह जो कलमो पढ़ंदा न उन्होंने मुझा मौजदा ॾिठा न उन्होंने मुझी सूरत ॾिठी अण ॾिठे मौलविन जे चवण ते किताब पढ़ी मुझे मथा ईमान आणींदा आलिमन जा वाइज़ तकरूं ॿुधंदा उहे दावतूं ॾींदा अल्लाह वारा दावतूं ॾींदा उन्हनि जी दावत ते अण ॾिठे मुझे मथा ईमान आणींदा मुझो कलमो पढ़ंदा मुझो मीलाद मल्हाईंदा मुझूं महफ़िलूं कराईंदा मुझो ज़िक्र कराईंदा ऐ मुझा गुलामो अण ॾिठे ईमान कंहिंजे हथ में झंडो हूंदो कंहिंजे हथ में झंडी हूंदी को पंहिंजे घर ते झंडो लॻाईंदो को कहिड़ी ख़ुशी कीअं मल्हाईंदो मुंहिंजा ग़ुलाम उन्हनि जो ईमान सुभान अल्लाह अण ॾिठे मुंहिंजो सिर्फ़ मौजज़ो ॿुधंदा त ठरी पवंदा सुभान अल्लाह चवंदा हालांकि उन्हनि मूंखे अञा ॾिठो ई कोन्हे को अण ॾिठे मुंहिंजा गुण ॻाईंदा मुंहिंजो ज़िक्र कंदा मुंहिंजूं तारीफ़ूं कंदा मूं ते सलातूं पढ़ंदा मुझा गुलामो शायद हुजो क़यामत जे दिहाड़े अग में उन्हनि सां भाकुर पाईंदुसि उहे असां जेके महबूब पंहिंजो भाउ सॼो हूअं त असां पंहिंजे मऊअ खे भाउ जीअं कोन था सम्झूं जीअं ॿिया था सम्झनि पर ही असां गुलामनि ते शफ़क़त महबूब जी मेहरबानी जे असां खे पंहिंजो उम्मती त आहियूं पर भाउ चयो ये मुझा भाई कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो किए सदे भर में विहारियों तोणी फकीरी हाल हो कुर्ब के डाथी वया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सदे भर में विहारियों तोणी फकीरी हाल हो प्यारा मुसलमान भाईरा ही संदन मेहरबानिया संदन शफकता जो फरमायूं ये मुझा भाईरा आहिनि जेके अण ॾिठे ईमान आणींदा मूंसां मोहब्बत कंदा मूंसां प्यार कंदा मुझा मौजदा ॿुधंदा ठरी पवंदा ख़ुशि थींदा मिलाद मल्हाईंदा ऐं मुझा गुलाम जॾहिं उहे मूंखे यादि कंदा उन्हनि मूंखे ज़ाहिर कोन ॾिठो आहे पर जेकॾहिं सरदार मोहम्मद आलम ख़ान संदसि बचड़ो शहाबुद्दीन राज मूंखे यादि कंदो त मां उन्हनि वटि रूहानी तौर पर उन्हनि जो प्रोग्राम ॾिसण वेंदुसि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर वे जॾहिं मुझो मीलाद मल्हाईंदा हेॾा ख़र्च कंदा हे छन्ना सिंगारींदा तंबू घुराईंदा जमात घुराईंदा नगर हलाईंदा मां मदीने खां रूहानी तौर पर उन्हनि खे ॾिसण वेंदुसि शाबाश ॾींदुसि उन्हनि जे अंगण ते मां जलव अफ़रोज़ थींदुसि तॾहिं चवंदा त लख मुबारक मोमिनो लख मुबारक मोमिनो अॼु ॻोठ आलम खान ते सुरहान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाणवा लख मुबारक मोमिनो अज
पठान गोठ ते सुरहान आ पंहिंजे हिन गोठ में आयो मोहम्मद पान रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अरशता अज नूरी मलाइक हिन तंबूअ में आया लही रहमतन जी बूंद सारी रात में वसंदी रही अरशता अज नूरी मलाइक हिन गोठ में आया लही जलसे में जिब्राइल आयो जलसे में जिब्राइल आयो सुहने अरबी असान आ पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पानवा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो गाल पे ॿुधायम त जिब्राइल भीजियो जिब्राइल रुक जियो साईं करीम अॻिते हलन था जिब्राइल अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मूं बि मुंहिंजी बि वॾी उमिरि आहे वॾो अरसो मूं गुज़ारियो आहे सभिनी नबियनि खे मूं ॾिठो आहे उन्हनि जा इल्म उन्हनि जूं ताक़तूं उन्हनि जा मौजज़ा मूं ॾिठा पर साईं तव्हांजे शान जी मूंखे ख़बर कान थी पए हा मुंहिंजे सम्झ खां ॻाल्हि परे अॼु ताईं हिन सिदरा खां मथूं हेठि न आयो आहे हेठि वारो मथे न वियो आहे हिते पैगाम थींदा हिते ॻाल्हि ॿोल थींदी आहे अवां वाक़िफ़नि वांगुरु मथे पिया वञो लामकान ते अवां जे शान जी हद ई कान्हे हद ही काने मुझा सोना अवां जी मर्जी आ मेराज में जिब्राइल से कहने लगे शाहे उम्म तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के अए महजबी तेरी कसम आफा कहा गर्दीद अम मोहरे बुतावर जीद अम बिस्यार खूबा दीद अम लेकिन तो चीजें दीगरी मुझा मौम आफाक आसमान ॾिठा ज़मीनूं ॾिठूं नबी ॾिठा मुहूरूं ॾिठूं गुलमान ॾिठा मलाइका ॾिठा मगर मां जिब्राइल अॼु चवण ते मजबूर आहियां त तव्हां शइ ॾी तव्हां जी हक़ीक़त खे को समझी न सघे त मुंहिंजा प्यारा नूर हुया उन नूर जा तॾहिं त मथे हलिया विया तॾहिं मथे विया त साईं जी हक़ीक़त असल नूर आहे वो बशरी लिबास में आया सो घना लिबास हुआ 72,000 घणन पर्दन में 72,000 पर्दन में ढकजी आया खुदा पाक ढके मोकिलियो त न त उन नूर खे असां ॾिसी कोन सघूं जिते जिब्राइल जा पर कम न पिया कनि उते असां जो अखियूं किथां कम कनि 72,000 पर्दन में खुदा पाक उन नूर खे ढकियो पोइ रब करीम 12 रबियुल अव्वल जी रात मोकिलियो अम्मा सौबिया थी फरमाए अम्मा सौबिया मुझे महबूब करीम के तिन खुश नसीबन खुदा जी बानी पाक खीर प्यारो पेरी अम्मा आमना पो बीबी हजरत अम्मा सौबिया पो अम्मा हलीमा अम्मा सौबिया थी फरमाए जी रात मदीने जो मीर दुनिया जे तख्ते ते अची रहियो हो जलवा अफरोज थी रहियो मां घर मुबारक में हुयस पेरियों भाकर मां अम्मा सौबिया मुझे महबूब करीम खे भाकरन में वरतो मां पंहिंजे हिनन अखियन सां ॾिठो त रसूल ले दो जहां साई चादर में वेढ़ल अब दुनिया में बार कपड़ा पाईंदा उघाड़ा ईंदा
सजे घर जी खणी निंड फिटाईंदा वाह 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 घर उठी पे अम्मा सोबिया जी फरमाते जॾहिं राजन जो राणो आयो मूं फाकर पातो साईं मुर्किया मुर्कदा आया प्यारा मुसलमान भाईरो फरमाए थी मुझे बाबू वजा जुल्फ वड्डा बार ईंदा उनजा वार न हूंदा कोई कादो बार न हूंदा साईं जा जुल्फ आहे फरमाए थी त बाकायदा विच वारी सींद निकले सींद विच जी मदीने जे साईं जी सुन्नत आहे हेडा भी जुल्फा मुझे महबूब जे चेहरे ते जुल्फ किरन पया हवा लगे पई मासूम हथन सा साईं पंहिंजे जुल्फन के ही प्या कन त मां पई चवां त हर हर किरन था रुख ते हर हर किरन था रुख ते इहे जुल्फ तुई जा ठाया तकलीफ तू करी छो मिठा मां वेठी जो आया हर हर किरन था रुख ते अज काडूं हवा हलिया तुझी सींद डाहिण सुलेमान जे हुजे अज सुलेमान जे हुजे अज उन वट वनी मदाया हर हर किरन था रुख ते मानू हजार हजरे असवद चुमन वंजन था मानू हजार हजरे असवद चुमन वंजन था पर मां त महबूब तुझे रुख के चुमन थी चाहिया हर हर किरन था रुख ते साईं करीम आया साई चादर वेड़ी पया जुल्फ वड्डा विच वारी सींद निकती पया अखिन में कजल पातला अखिन में कजल पातला साईं के मुंह बिस्तरे ते आलायो मां का शय ते खई ये खणी वरी जो न्यारा त आमना जो लाल सजदे में आवाज पियो ते रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती मुझा मौला मुझी गुनाहगार उम्मत जी तोखे पारता मुझी गुनाहगार उम्मत के माफी ॾिजां तॾहिं चवंदाऊं असां ऐबदारन जी गंदल गुनाहगारन जी पुलल तो कई पवारी नत हासी ॾाढा ॾोहारी असां ऐबदारन जी गंदन गुनहगारन जी पुलल तो कई पोवारी नत हासी ॾाढा ॾोहारी इंदे सजदो कयो पर हे त दुनिया में अम्मा आमना खां पुछो अम्मा जी जल्दे खबर मदीने जा साईं अवां जे पाक वतन में आया अवां छा ॾिठो अम्मा थी फरमाए जई रात रजब जे महीने में रजब महीने में जुम्मे जी रात मदीने जे साईं जो नूर मुबारक मुझे वतन में आयो बस उन रात जुम्मे जी रात ॾिसां घर खां दरन खां जितां किथां रुगो ग़ैबी आवाज हा असां जे महबूब जी अम्मा तोखे लख मुबारक हुजन हेॾे होॾे न्यारा मां ॾिसां बि न पई ईअं रूहानी आवाज़ पिया अचनि ओ अम्मा आमना तोखे लख लख वाधायूं लख लख मुबारकूं अॼु तुंहिंजे वतन में ॿिन्ही जहाननि जो सरदार आयो आहे ख़ुदा जो पाक महबूब आयो आहे अम्मा थी फरमाए सुबुह जो उथियो काठी पी कयां त काठी मुबारक पई ॾे थाव में हथ विझां त थाव मुबारक पियो ॾे अम्मा तोखे मुबारक हुजे असांजो प्यारो हबीब तो वटि आयो आहे मां बकरियूं धारियूं हुयूं उहे बकरियूं ॿाहिरि पई कढां बकरियुनि खे कढां पियो त बकरियूं मुंहिंजे अॻियां न पियूं हलनि अम्मा तूं अॻु में थी असां तुंहिंजे पुठियां हलूं तुंहिंजे वतन में मदीने जो साईं आहे मुझा प्यारा ॿाहिरि बकरियुनि खे चारण वठी पई वञा त बादल मथां डोड़ी आया छांव पिया कनि जई वण वटां गुजरात वण झुकियो सलाम पियो करे
पत्थर सलाम उजल आया आसतिया मुझा बारो चाब भोर में पसी पपुन जाम से मुझा नियो नीह थरिया बगूदर सब विसरिया सुखन शाखुन कढियो प्यारा मुसलमान भाईरो मां आमिना थी फरमाए हर से मुखे मुबारक पी दे हाने मां ॾिठो त पानी खुटियो आ मां पानी वञी खूह तां भरे अचां मुंहिंजा प्यारा जे बलूचिस्तान आ इएं उते बि जाबलू इलाइक़ो आ पहाड़ी इलाइक़ो आ अवां खे ख़बर आ जबल जा माण्हू आयो त हिते खूह केॾो गहरो हूंदो आ हो 200 वाम पानी हेठि 200 वाम 200 हेठो अम्मा थी फरमाए जल्दी में डोल विसरियो मुझो का सहेली सरती इंदी त भला उन का वठी मां पंहिंजो मस्कीदो भरी पर जने मूंखे रस्सी विसरी वई डोल भी विसरियो मां ईअं खूह ते आयस उन टाइम सोचम त रस्सी भी कान आंदम का माई भी अञा कान आई आ ईअं सोचा पई त खूह जो पानी सलातूं पढ़ंदो मथे डोलंदो कंधनि आयो हे त साईं आ पर साईं जो गुलाम हूं बुधो आ ऐं बुजुर्ग ते वियो न आरी पीर ते बि चवंदा त इहो कमाए उते बि ग़लत माण्हू जे लाइ पाणी जो पास ईअं मौज में ईंदो आहे मस्ती में ईंदो आहे मुंहिंजा प्यारा आहे त मुंहिंजे महबूब जे गुलामनि जो शान आहे मदीने जे साईं जो शान छा साईं जो शान मकाम छा हूंदो बहरहाल अम्मा थी फरमाए वो खूह जो पानी टोड़ंदो मथे किनारनि सां अची लॻो मुखे चवण लगो अम्मा आमना रस्सी जो फिक्र न कर डोल जो फिक्र न कर अम्मा दुआ कजा तोखे मुबारक हुजे जो तुझे बतन में असां जो रसूल आयो आहे आज मिलादुन नबी है क्या सुहाना नूर है आ गया वो नूर वाला जिसका सारा नूर है क्या शान आमदी का चमन में ज़हूर है हर गुल में हर शजर में मुस्तफा का नूर है पानी मुबारक पियो ॾे हाणे मां वो मटको मस्कीदो खणी पंहिंजे मथे ते रखियो हाणे अचां पई त लॻे ईअं पियो त मस्कीदो किरियो या टुटो पानी वही वियो भारी कोन्हे मथे ते वज़नी कोन्हे महसूस कंदो थे त जिब्रील आवाज़ पियो ॾे मुंहिंजे महबूब जी अम्मा मस्कीदो रखियो आ पर उनमें कहिड़ी ताक़त आ जो तो रसूल दो जहां जी अम्मा ते वज़न कंदो मुझो पर हेठों आ पानी महफूज आ अवां फिक्र न कयो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अम्मा थी फरमाए एड़ियो मुंह सवे मुझे महबूब करीम जा शान दिठा मौजूदा दिठा अल्लाह अल्लाह वण मुबारकों प्यालन ए पत्थर मुबारकों प्यालन पर जने 12 रात रब्बिल अव्वल जी आई अम्मा आमना थी फरमाए मदीने जा साईं दुनिया में आया नूर जो शुआऊं एजू थू जो मुल्क शाम में उठन गाह खादो वे गाह प्या खाइन तमाम मक्के मां उन्हनि जा दंद वेठी ॾिसो साईं जो नूर मुबारक ऐं जंहिं रात मदीने जा साईं आया नो शेरवान बादशाह ईरान जो बादशाह वडो कोठ हो वडो बंगलो हो उन बंगले जा कुंगरा हा परे खां ॾिसण में ईंदा हा जे मुनारा हूंदा अहिड़े क़िस्म जा कुंगरा ठाया हुई जंहिंमें संगमरमर जा पत्थर हुनाया हा वॾा मज़बूत हा पर जी रात आमना जो लाल आयो असां तव्हांजे अखियुनि जो ठार ज़मीन जे तकड़े ते जलवा अफरोज़ थियो उहे सभई कुंगरा टुटी वञी ज़मीन भेड़ा थिया हुए सब भोरा भोरा थी विया किरी विया ईरान जो आतश कदो जंहिं बाहि के माण्हू पूजींदा हा 7 सालनि खां बाहि पे भरी विसामे न पई उहा बाहि विसामी वई जो शेरवान जे कोट जा कुंगरा किरी पिया सुबुह जो उथिया हिकिड़ो कुंगरो बि न आहे बाहि आतश कदो विसामी वियो नो शेरवान
परेशान थी पियो बादशाह परेशान थी पिया मुझा प्यारा पुछो अजिया जादूगरन खे नुजूमिन खे घुरायो फालू करण वारा घुरायो ओ अदा अचो अचो असा के खबर दियो कुंगरा किए टुटा हे आतश कदो किए विसामी वयो छा गाला जादूगरन हिसाब करे उनन बादशाह खे बुधायो रब न भुलाए रहमतुल लिल आलमीन अची वयो आहे बिनी जहान जो सरदार आयो आ बिनी जहान जो प्यारो महबूब दुनिया दे तख्ते ते अची वयो आ उन महबूब जो ऐलान पियो थे त बादशाह बुधो असा जो दिलबर दुनिया में पहुंची वयो आहे प्यारा मुसलमान भाईरो अम्मा आमना थी फरमाए जियो जो महबूब मदीने जा साईं आया जेड़ा तेरा मुबारकू नबियन जा आवाज आया पीरन फकीरन जा आवाज आया पखी पखिन खे मुबारकू प्यारन वण वण खे मुबारक वेठो दे पत्थर पत्थर खे वेठो मुबारक दे मुझा प्यारा जानवर जानवर खे मुबारकबाद पियो दे पर असा पंहिंजे किनुन मुबारकुन सा आवाज बुधो त जेके मक्के पाक में बकरियूं बधी पयूं हुयूं उठ बधा पिया घोड़ा बधा पिया जानवर बधा पिया उहे सुतल माण्हू घरनि जे दरनि खे वञो मथा हणन चवन त उठो उठो मक्के वारा अज अवां जा भाग खुला जो अल्लाह जो हबीब अवां जे शहर में आयो आहे तॾहिं कंहिं आशिक़ फरमायो जाए जाम है रसूल जे खुलिया बाग बहर जाए जाम रसूल जे खुलिया बाग बहर बाग बागीचा मोरिया पथरियां फरशों पत्थरों कारण ताबत खा कयाला तारन ताबत खा कयाला खुश था शमसो कमर जाए जाम है रसूल जे खुलिया बाग बहर मुल्कन में वावा थी वही तेरा तेरा मुबारकों पत्थर पत्थर के मुबारकों वण वण के मुबारक जानवर जानवर के मुबारक हे मापोजू रिड़ो पंजे मुझा प्यारा हुन नर दे सूरा करे वजन पयूं मुबारकों प्यारन पानी में बच्चू है कदे के मुबारकों प्यारन त मुझा प्यारा गंद जनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हन जी ओता राजा जी आयो कबे खे मुबारकबाद ब्यादन अम्मा सोबिया थी फरमाए मां सजदे में डिठो मदीने जा साईं रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती ओ मुझा प्यारा दोस्तों अंधन अंधोकार वनी सजन लधो सोजरो प्यादा वनी पार प्या अन्या संभरिया कोन सवार
मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जिनके खुदा अखियूं ॾिनियूं उन्हनि खे जिनके सुञाणप ॾिनऊं उहे नंढपण में मुझे महबूब खे सुञाणे विया त हे मुझे असांजे रब जो हबीब आहे जॾा तेरा मुबारक थी वयूं साईं करीम नंढपण जा भी बेशुमार मौज मक्के पाक में आया बाहर थी वयूं दुकार खत्म थी विया मींहं वसण शुरू थी विया मक्के में को रवाज हूंदो त हर साल ॿार ॼमंदा पोइ दायूं ईंदियूं हुयूं पसमांदा ग़रीबाना इलाका हूंदा उतां ईंदियूं पोइ जेके मक्के शहर जा अमीर माण्हू उन्हनि जा ॿार खणी वञी सांडींदियूं हुयूं पालींदियूं हुयूं पोइ उन्हनि जी मज़दूरी वग़ैरह वठी गुज़र सफ़र कंदा हाणे उन साल त मदीने जे साईं जे ख़ुशी में अल्लाह साईं सॼे जग में पुट ॾेई छॾिया माण्हू ख़ुशी मल्हाई पर मदीने जे साईं जी ख़ुशी रब कीअं मल्हाई अल्लाह पाक फरमाया मुंहिंजा राणा किथे किथे मिठाई विराए हर जाइ पुट ॾेई थो छॾियां सभु पंहिंजे घर मिठाई खाए किताब लिखनि था त जिन औरतुनि जे पेटनि में न्याणियूं हुयूं से फ्री पुट थी उन साल जे साल मदीने जा साईं प्यारा मुसलमान भाइरो अम्मा हलीमा थी फरमाए असां निकियूंसीं हाणे मुझी उठ भी कमजोर मुझो घर वारो बीमार बई चढ़ियासी बई बीमार कमजोर वरी सवारी भी कमजोर एडो फर्क थियो जो निपटा गड हासी पर टे नी वनी पोया पैतासी किन में अञा ज्यादा भी लिखियल आहे किताबन में त पंध करे पता जरे मक्के पाक में पता ज़ाहिर गाला जेके अग में दायूं अग में जंजू भलियूं सवारियूं पतियूं वडेरन जा सरदारन जा ए सेठन जा बार खणी वयूं बाकी वनी बच्चो मदीने जो ताजदार साईं बज़ाहिर यतीम हा इन जे करे को कबूल न पियो करे त छा मिलंदो मजदूरी वगैरह अम्मा हलीमा पुछिया ही आई त दायूं पंहिंजा बच्चा खे मोटियो हलीमा हाणे छाजे ला पंध कयो सब कुछ वियो हां त को बार भी कोन बचो आ अम्मा हलीमा जे अखिन में नीर भरजी आया अजू तवा हलो मां पोने आई आया त खुदा जे घर जो तवाफ करे दी वञा हेलो पंध आई त हुई आया भला काबे जो तवाफ कयो मुझा प्यारा दोस्तो पान घर वारो काबे जे तवाफ जे ला आया काबतुल्लाह शरीफ जो तवाफ कयाऊं चौथो चक्कर हो अम्मा हलीमा जो चौथे चक्कर में अर्ज कई मुझा मौला गरीब आया असा मिस्कीन आयो असा जा इन वक्त इलाका बारिश का महरूम खूह सुकी व्यान अल्लाह जा ए असा जा पाओ करब गाह सुकी व्यान बकरियों कमजोर थी वयूं हेडो पंध करे आया आयो ए अल्लाह असा ते खाली न मोटाए जा काबे जे सदके असा जी झोली भर त काबे मजा आवाज आयो हलीमा तवाफ पूरो कर फिक्र न कर एड़ो महबूब तुझी झोली में इंदो जो बिनी जहानन में तुझा बेड़ा पार थींदा वो महबूब तुझे हिस्से में आ जो सारे जग में जानब लजन सार थी व्या मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी व्या गद्दी जो सारे जग में जानब लजन सार थी व्या मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी व्या अदा कटूं शम्स तारा ये बती चाहे बिजली रंग बरंगा बल्ब हे जालरू दिसो प्या त हैरान आयो वाह वाह रोशनी वाह वाह खूबसूरती पर मुझा प्यारा दोस्तों आशिक को फरमाए कटूं शम्स तारा बती छाए बिजली मोहम्मद मिठे जी अन्या तेज तजली पो चवा चैन तरफ चवा चैन तरफ से चमकार थी व्या मोहम्मद अची वियो बेड़ा पार थी व्या हलीमा
तवाफ पूरो कर वो महबूब तुझे हिस्से में आज वनी खैर था यतीम न समझ जा वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन मुझो महबूब रहमतुल लिल अल्लाह जो हबीब रहमतुल लिल आलमीन तुझे हिस्से में आ अलीमा देर न कर तवाफ करे पांठी फरमाए मां सुदी हजरत अब्दुल मुत्तलिब जे घर आई आया अम्मा आमना सा मिलियस मदीने जा साईं आराम में हा मथा साई चादर पई चादर पई पर ही जो मुझी नजर पई त चादर मजा नूर जो लाइट नूर जो लाइट हुयो अम्मा आमना मां इंतजार थी कया जने मुझा महबूब जागन अम्मा हलीमा जो आवाज बुधी मदीने जे साईं मुरकियो साईं करीम जागी प्या मुझा प्यारा दोस्तों अम्मा हलीमा थी फरमाए मां फाकुर पातो मुझे महबूब के फाकुर पाया शर्त मुझू बीमारी नहीं बीमारी झकी थी वही बीमारी खत्म थी वही तू हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानब मुझे जी में ऐन आजार जा अनवा पो साहिब दे शिफा मियां मरीजन खे मां जल्दी जल्दी तकर में मदीने जे साईं खे खणी मां उठ जे सामू वयस मुझो घर वारो आ घर वारे खे देखारिया मुझी सवारी दिसे मां अल्लाह जे महबूब खे खणी ये जो हली आया उठ वेठल यकदम उठी भी रही मथो हेठ कयाई ऐं जने महबूब करीम खे मां वेझो आंदो उठ कदमन खे चुमियूं वेठी दे चुमियूं वेठी दे मुझे घर वारे खे मां मदीने जो साईं दिनो मुझे घर वारे भागर पातो वो ठीक ठाक थियो उन तां बीमारी लही वई उन तां दुखो कम लही वयो अल्हम्दुलिल्लाह पाक बहारी थी वई एड़ो महबूब मिलियो जो वनी खैर था मरी मोटाए आयस अम्मा आमना खां इजाजत वरतम अम्मा इजाजत दे असां जो पंध परे आ असां के मजदूरी जी जरूरत ना है उजरत जी जरूरत नाए मां पंजे महबूब के पान वनी परवरिश कंदस अम्मा हलीमा तू परवरिश छा तुझी परवरिश मदीने जो साईं भरवाई अम्मा हलीमा थी फरमाए हाने असां मदीने जे साईं के भाकुर पातो अम्मा आमना फरमायो हलीमा ही आम बार न समझजा तो के रात जी गाल थी बुधा मुंह जेके न महबूब जो मौजूदा ॾिठा मुखे खबर ढके रखदा के बुधाए जा न ख्याल रखदा पूरो पूरो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हाने उठते जने अची वेंदा मुझा दी दोस्तों बुजुर्गो मदीने जा साईं सवारी ते सवार था जेके मायूं टे डी अग में निकरी वयूं हाने सवारी हलिया जे वक्त में सवारी हलिया हो अञा गोठन जे अधन रस्तन ते कोन आयो त अम्मा हलीमा जी सवारी क्रास कयो माई ने पूछो अम्मा हलीमा दे खबर मक्के में पंजी सवारी तब्दील तकान करे आया बियो नौ तो उठ तो कोन वरतो आ नहीं सवारी त न वरती आ छा गाला अम्मा हलीमा फरमायो अतियूं सवारी सागिया सवार तब्दील थियो आहे सवार बियो आ सवारी सागिया मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो हजरत अम्मा हलीमा दी फरमाए बस जिता जिता गुजरूं पया उठ असां जी सवारी वने पई त वन डोलियो अचन वन मजा आवाज अचन जिता बकरिन खां गुजरूं त बकरियूं खर्च के खाइण पीअण चरण छडे देन ऐं असां दे निहार गोया इए पयूं चवन अज तार मां बेड़ो तरियो मुझा मिठा तुझे करे गम दर्द व्या मारो भरियो मुझा मिठा तुझे करे अदा तमाम गजी चवरायो अज तार मां मेरो तरियो मुझा मिठा तुझे करे गम दर्द व्या मारो भरियो मुझा
तुझे करे छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो अरे अदा अबू जहल अंधो थियो अबू जहल अंधो थियो ॾिसो काठ पियो कलमा पढ़े अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा पढ़े सो थुड़ थियो भागल भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो तरियो नारे तकबीर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत अम्मा हलीमा दी फरमाया असां ॻोठ पहुतासीं शाम जो पंहिंजे घर आयसि बिस्तरो विछाए मां पंहिंजे बाबू बकरीअ खे आराम करायो सफ़र जी थकावट शाम जो असां जूं बकरियूं मोटियूं असां जूं छा पाड़े जूं बकरियूं सभु ॾिसां पई त अदब सां गर्दनूं झुकाईंदियूं अचनि अग में बकरियूं वंदियूं हुयूं वाड़ में अॼु न सिधियूं असांजे घर ॾे वञी ॾिसां त कतार ठाही लैन सां हिकिड़ी बकरी अंदर वञी मदीने जे साईं खे पेरनि ते चुमी ॾेई मोटे पई बकरियुनि में बारी अची वई अल्लाह अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान तां कुर्बान वाह वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजे मक़ाम तां कुर्बान बकरियूं अचनि पियूं मुंहिंजे हबीब जे कदमनि खे चुमियूं वेठियूं ॾियनि सुबुह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का मस्त बूहे बुलबुलें पढ़ती है कलमा नूर का पढ़ती है कलमा नूर का माली वादी फरमाए बकरियों आयूं अजीब मंजर खुशियों में घोड़ा किरी पिया अल्लाह जा महबूब वॾा छा मदीने जा साईं कुझु वॾा छा मुझे बचड़े अब्दुल्ला अर्ज कयो अम्मा मदीने जे साईं खे इजाजत दे त असीं पाण सां गॾु जबल ॾे वठी वञूं दौरो करायूं वाह वाह जबल वाह वाह पहाड़ी इलाका तुंहिंजो शान हेड़ा इलाका जंहिंमें मुंहिंजे महबूब जा कदम लॻा रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया मुझे अजीज दोस्तों बुजुर्गो अल्लाह जा मिठड़ा महबूब सल्लल्लाहु अलैहि इजाजत मिली हने मदीने जे साईं जे हथन मुबारक में लठा बकरियूं अग में मदीने जा साईं उठ वञन पिया बकरियूं चाण दे ला हिकड़ो ॾींहुं विया ॿिया ॾींहं विया आखिर गर्मी वधी वई त अम्मा हलीमा फरमायो अब्दुल्ला मदीने जे ताजदार खे न वठी वञो पेरनि में मतां नुफूं पइजी वञनि मतां कंडो काठी लॻे न मां पंहिंजे महबूब खे न छॾींदुसि ॿ टे ॾींहं जो अल्लाह जा महबूब विया जानवरनि बि ढो करे रसूलुल्लाह जो दीदार कयो गाहन पत्थर दीदार कयो ठरी पिया हिकड़ो ॾींहुं महबूब न विया शींहं परेशान थी विया जानवर परेशान थी विया अलाए महबूब कहिड़ी ॻाल्हि तां रुठी घुसी वियो आहे असां ॾे नथो अचे असां ॾे महबूब अॼु न आयो आहे सिक जो लॻी अॼु पुण अखड़ियल सजण पंहिंजा सारिया गलनि तां गोड़ जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिरियल अॼु लोक ॾिठे न लहे
जी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा तप मां छा क्या मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा तप मां छा क्या कई कासदका गनिया पमुकम जे हो पुजनी नथा तप मां छा क्या जे हो पुजनी नथा तप मां छा क्या बेवस त उठल पार छड्या असां और जे वस इख्तियार छड्या बेवस त उठल पार छड्या असां यार जे वस इख्तियार छड्या करंदो थो वञी कंहिंजी गणचन में करंदो थो वञी कंहिंजी गणचन में अॼु मुर कनि नथा तप मां छा क्या केड़ा हाजी सफर जा हाल थिया सजनन खे ॾिठे के साल थिया नकी दम थो वञे नकी दम हम थो वञे भई खुटनी नथा तप मां छा क्या प्यारा मुसलमान भाईरो हाने शीन सलाह कई जानवर सलाह कई उन महबूब के किए आणजे मरी वेंदासी महबूब जी जुदाई में शीन सलाह कई त अम्मा हलीमा जो धन रोज चरण ईंदो आ भलो बकरी काहे बधी छड़ियो गोला वठण जे रात मदीने जो साईं महबूब ईंदो ॿियो केर नहीं पो सलाह करे अम्मा हलीमा जे धन जी हिकड़ी बकरी बकरी वनी गार जेका भलो बकरी शाम जो धन आयो हजरत अम्मा हलीमा जो बचरो रोए पयो अम्मा पाण वारी जेका भले खीर ॾियण वारी बकरी उहे शींह काया अम्मा हलीमा दी फरमा पुट बस उन्हनि जी को रोजी ही चाखणी विया मदीने जे साईं मुर्की फरमायो मुझी अम्मा हलीमा न न न न शीन खे केड़ी ताकत आ जो मोहम्मद अरबी जे धन जी बकरी काहे जई धन जो धनार मां अरबी जामाया शीन खे ताकत काने का सुबह थियण दे सुबह जमा त अम्मा हलीमा पुट न न शीन तवा नडड़ा हो तवा शहर जा ए असा जा शीन ॾाढा खतरनाक न न मुझी अम्मा पानी खबर तवा के मुझो रजाई भा अब्दुल्ला बुधाई जो रिपोर्ट सुबह जो हलिया लाजा महबूब हलन था जे वक्त में जबल में आया है पत्थर ते भी फरमायूं या अबल हारस ऐसी हो शीं हिता निकता उता जानवर हजरत अब्दुल्ला तो फरमाता मां डिजी अज खैर कोने बकरी त वई असा जो खैर कोने पर जे जो ये सम आया त शीन पंजा सिर झुकायो महबूब जे हुक्म सा महबूब जे हुक्म सा वण भी हली थे आया समझी सचो रसूल उठन बिसर झुकाया शीहन बिसर झुकाया महबूब जे हुक्म सा साईं करीमन शीहन सा ॻाल्हायो शीहो बकरी केॾावी किथे आ सोना बकरी महफूज़ आ ॿधी पई आ बकरी खुशा बाड़ी प्यारिया सिया गाह खाराया सिया छाजे ला बधव सोना अवां जो न प्या चो ॾाढी सिक लगी अवां जे ॾिसण जी ओ ॿियो बहानो कोन मिलियो बकरी ॿधी सी त मन बकरी बहाने मदीने जो ताजदार कुर्ब जा कदम भरे अचे असा के पंहिंजो दीदार करे दीदार कराए असा महबूब करीम के ॾिसूं सो न सवाया सुपरी तोरिया तान तुरन मेखूं जन जो मन अंदर चोरियो तान चुरन से सजन की विसरन जन के सांझ मुसाह में प्यारा मुसलमान भाईरो लाजा बहु आया सही ये बकरी
असी खुश थी वियासीं बाग बहार थी वियासीं राणो असांजे ग़रीबाने कखन ते हली आया तो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अम्मा हलीमा थी फरमाए सुभान अल्लाह छा छा मौजूदा ॾिठासीं मदनी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुंहिंजा प्यारा दोस्तो रब उहो महबूब मोकिलियो जंहिंजे इशारे ते चंड लही आयो लथल सिज मोटी आयो जबल डोड़ण लॻा वण ॻाल्हाइण लॻा पत्थर ॻाल्हाइण लॻा जानवर कदमन ते किरण लगा जेड़ा तेरा आवाज़ो मुस्तफा शान आवाज़ो शाहिया मुस्तफा शान आवाज़ो शाहिया अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी अज ताईं अहिड़ी रब तो जहिड़ी तस्वीर न कंहिंजी ठाही आ मुस्तफा शान आवाज़ो शाहिया दावुर जा दीदार आया नजर अनवार अहामा आया नजर अनवार अहामा जही तोखे ॾिठो उन रब खे ॾिठो जही तोखे ॾिठो तंहिं रब खे ॾिठो साईं क़ुरान ॾिनी गवाही आ मुस्तफा शान आवाज़ो शाही मिठा रब्बिल अव्वल शरीफ जो महीनो आ पंहिंजे घरनि ते झंडा मुंहिंजे महबूब खे असांजे हिन झंडनि जी ज़रूरत जंहिंजी तारीफ़ खुद खुदा करे जंहिं ते टोटल मलाइकूं सलाद पढ़नि उन्हनि खे ज़रूरत न आहे पर उन्हनि जी महिरबानी जो असां खां एतिरी मोहबत जो कमु वठनि साईं जो पंहिंजो शान आहे रफ़ाना लख ऐं मुंहिंजा हबीब असां तुंहिंजी शान खे बुलंद करे छॾियो आहे बुलंद हाणे हिन वक़्तु 72 जमातूं 72 हिकिड़ी त हक़ वारी थी 72 आऊं नथो चवां क़ुरान का पंहिंजो हदीस थी चवे मदीने जो साईं तो फरमाए 72 फ़िरक़ा उहे चाहिनि था त ही सभु सिलसिला बंदि थी वञे ही सिलसिलो बंदि थी वञे अदा हाणे ही सिलसिलो भला किन में कहिड़ी कबात छा आहे वेही मदीने जो साईं जो ज़िक्र था कनि चटाई विछाएसीं शामियानो सजायोसीं त वेही यार जो ॻाल्हियूं महबूब जूं ॻाल्हियूं जंहिंजे सदके सभु कुझु मिलियो जंहिंजे सदके क़बर रोशन थींदी जंहिंजे सदके क़यामत जो ॾींहुं भलाई थींदी उन महबूब जूं ॻाल्हियूं कयूं अचण वारनि खे ॿुधायूं त महबूब आयो कीअं अल्लाह जो महबूब कीअं सुहिणो हो मदीने जा साईं जा मौजज़ा कीअं हा अदा हे केॾी भली ॻाल्हि केॾी भली कचहरी आहे मगर किन खे नथी वणे त इहे सभु जेको आहे कोशिश में आहिनि त ही सिलसिला बंदि थी वञे मगर रब तो फरमाए तो कि कहिड़ी ताक़त आहे तूं बंदि करे अमा घणाई में हूंदा घणाई में 72 हूंदा आज के थोड़ाई में हूंदा लेकिन हर साल मुझे हबीब जो मिलाद वधंदो कुछ अर्सो अॻु में ऐं हिकिड़ी तारीख़ ॾींदोसि रात पोइ वरी ॿिए साल ॾिठो त दोस्त नाराज़ थी पिया ते मूंखे पिया टाइम ॾे ते मूंखे हाणे इंसान आहे पोइ वरी मुंहिंजो हाणे भला ॾींहं जो भाड़ायो ॾींहुं बि ॾिनोसि हिन वारे तव्हां यकीन कंदो 3 प्रोग्राम अॼु शरीफ शहर में हुयो तव्हां वटां वरी सुभाणे मुंहिंजो राणीपुर में प्रोग्राम आहे वरी अॻिते छोडाऊं सखर उते प्रोग्राम आहे वरी राति जो गंबट प्रोग्राम आहे ईअं प्रोग्राम ॾिना तब पूरी नथी थी तब इलाही यार दोस्त रुठा वेठा सही टाइम रब तो फरमाए त तव्हां भले पंहिंजी ताक़त हलायो पर मुंहिंजे मुस्तफा जो मिलाद सालों साल ॿुधंदो हाणे परे न वञो अदा मुंहिंजे भाउ शहाबुद्दीन साईं फरमाए त असां अॻु में कंदा हुआसीं प्रोग्राम नंढी लेवल ते पोइ गुज़िरियल साल में थोरो वरी ज़्यादा वधायो त रब फरमायो हाणे वधायो त वधाए ॾेखारियो मां अवांजी मदद कयां थो तव्हां वधायो त तव्हांजे इलाइक़े में ख़बर पए त मदीने जे साईं जो मीलाद जश्न जोरो शोर सां जबलनि में बि लही
माण्हुनि खे ख़बर पए त ही छा आहे रफ़ात का ज़िक्र मुंहिंजा हबीब को मसलो ई कोन्हे हिकिड़े ॻोठ तोखे न मञो त छा थी हिकिड़ी जमात तुंहिंजी तारीफ़ न कई त छा थींदो सोना तुंहिंजा लख तारीफ़ करणा मुझे सजो कुरान तुझी तारीफ मुझा बाबा सजो कुरान तुझो जिक्र मां तुझो जिक्र वेठो कया पर क़यामत जो ॾींहुं थी तो सभई बेहोश थी वेंदा अल्लाह अल्लाह चवण जो आवाज न ईंदो उते बि तुझी सलात जो त हलंदो न आवाज मां रब वेठो आहियां तुझे सलात मोकले तुझे शान के वधाए तुझे शान के बुलंद फरमाए त मुझा प्यारा दोस्तों अल्हम्दुलिल्लाह गुजरल साल के मुकाबले हिन साल जिन दोस्त ॾिठो हैरान थी वाह वाह आइंदा साल अन्या रंग लगे यार ही बारही जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तिन जे पैया यार ही बारही जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तिन जे पैया परहा पंजूना हे लडहूना परहा पंजूना हे लडहूना आइंदे थींदा छो न आइंदे थींदा छो न अमीर तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जार बरदम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू अल्हम्दुलिल्लाह तुझो नज़रियो असांजो अकीदो भलो हे जबल कमज़ोरन रब जो कसम उन खां वधीक तुझो अकीदो मज़बूत तू फिक्री न कर फकीर चई तो फिक्री न कर तो बेड़ो पार सिर्फ थोड़ी कमी नमाज जी असां में सुस्ती आ मस्जिदूं आबाद कयो पंहिंजनि इलाक़नि में मदरसा कायम कयो पंहिंजा बच्चा पढ़ायो मदीने जे साईं जे ग़ुलामी में ॾियो हिकु हिकिड़ो बचड़ो हवाले कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो ऐं मदरसा कायम करे नमाज जी पाबंदी कयो ॻोठ राज जी मस्जिद खे आबाद कयो ये मस्जिदूं क़यामत जे ॾींहुं बेड़ा थी ईंदियूं बेड़ा ये थींदा ऐं सदक मस्जिदूं अचो अचो नमाज़ियो अचो अचो असां में वियो तव्हांखे पुरसरात बि पार करियो जन्नत में हली छॾियो आवाज ईंदो बाक़ायदा हलो हलो रे मोमिन बेड़ो तैयार आहे बेड़े हलाइण वारो मिठो मदनी आहे मता निंड नशे में वञई वक़्तु सारो बेड़ो भरियो बीठो जो छुटण वारो पोए पातणीअ ते कम यार नाहे हलो हलो रे मोमिन बेड़ो तैयार आहे पाड़े वारनि सां भलो हलो वॾनि जो अदब कयो नंढनि ते शफ़क़त कयो मज़ाक़ में बि कूड़ न ॻाल्हायो सच बीठो नच सच ॻाल्हाईंदा कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो इंशाअल्लाह रब ऐं रब जे रसूल जो रसूल कंदो तव्हांजा प्यारा पार थींदा पंहिंजे अमर जी ख़िदमत कयो पंहिंजे बाबे जी ख़िदमत कयो माइटनि जो अदब कयो छो जो माइटनि जो जेको अदब आहे ख़्याल आहे ख़िदमत आहे उनजो उजूरो छा आहे ख़बर आहे नबी साईं फरमायो त जंहिं शख़्स सिर्फ़ मुर्गी पंहिंजे अब्बा पंहिंजे अम्मा ॾे निहारियो उनखे मक़बूल हज जो सवाबु मिलंदो खिदमत पंहिंजी जाइ ते सिर्फ मुर्गी निहारी खिली ॻाल्हि मोहब्बत भरियो ॻाल्हाए माउ पीउ जी दिलि ठरे मक़बूल हज जो सवाबु इंशाअल्लाह रब सां तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो काफ़ी प्रोग्राम थकावट पोइ बि तक़रीबन पौणे 2 कलाकनि जे वेझो वेझो जेको आहे तक़रीर हली आहे अल्लाह से मुंहिंजी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए असांजे प्यारे सरदार मोहम्मद आलिम ख़ान जिन जी हीअ महिनत मोहब्बत ऐं संस बच्चन जे तरफ़ां संस राज जे तरफ़ां अल्लाह से क़बूल मंज़ूर फरमाए व आख़िरु दावाना